फ़िरौन जी लाश मिस्र में काहिरा जे म्यूज़ियम में महफ़ूज़ आहे। क़दीम मिस्री बादशाहनि खे ममी बणाए महफ़ूज़ कंदा हुआ त जीअं हू बाद में ज़िंदगीअ लाइ तयारु रहनि। फ़िरौन जी लाश खे ख़ासि कीमियाई मादे में लिपटाए महफ़ूज़ कयो वियो जीअं उहा हज़ारे सालनि खां सलामत आहे। हीअ लाश तारीख़ी ऐं साइंसी तहक़ीक़ लाइ बेहद अहम आहे, उन करे उनखे म्यूज़ियम में रखियो वियो आहे। क़ुरान पाक जी आयत मुताबिक़ हीअ निशानी आहे त असीं तोखे तुंहिंजे जिस्म सां बचाईंदासीं त जीअं तूं उन्हनि लाइ निशानी बणिजी जेके तोखां पोइ ईंदा। उन ई आयत खे कुझु माण्हू फ़िरौन जी ममीअ जी मौजूदगीअ सां जोड़नि था। फ़िरौन जी लाश कीअं मिली? सवाल आहे त फ़िरौन जी लाश कीअं मिली? 1881 में देर अल बहरी नाले हिंद ते रमीसिस ऐं ॿियनि फ़िरौननि जूं ममीज़ मिलियूं। 1898 में वादी उल मलूक वैली ऑफ द किंग्स मां फ़िरौन मरंतपाह जी ममी बि हथु आई। 1976 में डॉक्टर मोरस बोकाई फ़िरौन जे लाश जो साइंसी जाइज़ो वरितो, जंहिं मां साबित थियो त हू पाणीअ में ॿुॾी मरी वियो हुयो। हीअ लाश कहिड़े फ़िरौन जो आहे? जेको लाश मिस्र जे म्यूज़ियम में महफ़ूज़ आहे उहो कहिड़े फ़िरौन जो आहे? तारीख़दान रमीसिस या मरंतपा खे हज़रत मूसा जे वक़्त जो फ़िरौन सम्झनि था। हतमी सबूत नाहे, पर घणो इम्कान आहे त उन्हनि मां को हिकु हज़रत मूसा सां मुक़ाबिलो कंदड़ फ़िरौन आहे। दोस्तो, इन तरह जूं वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे फेसबुक पेज खे लाइक कमेंट शेयर कयो ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। फ़िरौन जी लाश मिस्र में काहिरा जे म्यूज़ियम में महफ़ूज़ आहे। क़दीम मिस्री बादशाहनि खे ममी बणाए महफ़ूज़ कंदा हुआ त जीअं हू बाद में ज़िंदगीअ लाइ तयारु रहनि। फ़िरौन जी लाश खे ख़ासि कीमियाई मादे में लिपटाए महफ़ूज़ कयो वियो जीअं उहा हज़ारे सालनि खां सलामत आहे। हीअ लाश तारीख़ी ऐं साइंसी तहक़ीक़ लाइ बेहद अहम आहे, उन करे उनखे म्यूज़ियम में रखियो वियो आहे। क़ुरान पाक जी आयत मुताबिक़ हीअ निशानी आहे त असीं तोखे तुंहिंजे जिस्म सां बचाईंदासीं त जीअं तूं उन्हनि लाइ निशानी बणिजी जेके तोखां पोइ ईंदा। उन ई आयत खे कुझु माण्हू फ़िरौन जी ममीअ जी मौजूदगीअ सां जोड़नि था। फ़िरौन जी लाश कीअं मिली? सवाल आहे त फ़िरौन जी लाश कीअं मिली? 1881 में देर अल बहरी नाले हिंद ते रमीसिस ऐं ॿियनि फ़िरौननि जूं ममीज़ मिलियूं। 1898 में वादी उल मलूक वैली ऑफ द किंग्स मां फ़िरौन मरंतपाह जी ममी बि हथु आई। 1976 में डॉक्टर